कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच मटियारी में बरसात सबब थियल नुक़सान सिंधु दरिया में पानी वहिकरनि में वाधारे खां पोइ ज़िले मां गुज़रंदड़ बचाव बंद बरसाती पानी जी नेकाली ऐं सफ़ाई जो जाइज़ो वठण लाइ ज़िले जो दौरो कयो आहे। कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच दरगाह हज़रत शाह भेटाई ते पिणु हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी। डिप्टी कमिश्नर मटियारी ग़ुलाम हैदर चांडियो कमिश्नर हैदराबाद के शहरनि तोड़े बहिराड़ी जे इलाइक़नि में बरसात खां पोइ वारी सूरत हाल ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां तुर्त पानी कढण लाइ खयल उपाउनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। डिप्टी कमिश्नर ॿुधायो त सूबाई रेवेन्यू ऐं रिलीफ मखदूम महबूब ज़मा जी निगरानी में ज़िले इंतिज़ामिया, म्यूनिसिपल टाउन कमेटी, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातनि पारां बरसात बीहंदे ई पाणी नेकाल खे यकीनी बणाए अवाम खे तकलीफ़ खां बचायो। एक्सन आपाशी ज़ाहिद हुसैन कुरैशी ॿुधायो त दरिया जे बचाव बंदनि जी मज़बूती लाइ क़दम खंया विया आहिनि। पाणी जे वहिकरनि में इज़ाफ़ो थिए पियो पर ख़तरे जी का बि ॻाल्हि नाहे। कमिश्नर हैदराबाद ज़िले इंतिज़ामिया के आपाशी खाते सां गॾु बचाव बंदनि जी 24 कलाक निगरानी करण समेत बरसात सबब घरनि फसलनि ऐं ॿिए नुक़सान जो सर्वे करे अंग अखर गॾु करे जल्द रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई। कमिश्नर चयो त सिंध हुकूमत मटियारी ज़िले खे आफ़त सटियल करार ॾिनो आहे। बरसात मुतासिर माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ समूरा वसीला क़दम आंदा वेंदा। हुन मौक़े ते THO यार मोहम्मद खोसो, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका, ऐसी हालत तैमूर अल्ताफ में फोकल पर्सन डॉक्टर नज़ीर मल्ला ऐं ॿिया मौजूद हुआ।